नवांखे क्यों मोहनजोदड़ो मां ॻोठ आलमाणी जो रहवासी नौजवान मोहम्मद कासिम झतियाल गुम आहे। संदसि वारस परेशान आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, मोहनजोदड़ो मां ॻोठ आलमाणी जो रहवासी नौजवान मोहम्मद कासिम झतियाल गुम आहे, जॾहिं त संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। मोहनजोदड़ो मां ॻोठ आलमाणी जो रहवासी नौजवान मोहम्मद कासिम झतियाल उर्फ बगड़ू गुम आहे, जॾहिं त संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम मुस्तफ़ा झतियाल खां। जी गुलाम मुस्तफ़ा, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मोहनजोदड़ो ॻोठ आहे आलमाणी, जिते 18 सालनि जो आहे नौजवान मोहम्मद कासिम उर्फ बगड़ू जे नाले सां जेको मशहूर आहे, उहो गुज़िर राति खां वठी करे उहो गुम थी वियो आहे। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त असां खां थोरो घर जो मामिलो हो, उन तां जेको नाराज़ थी भाउ उहो हली वियो आहे। अहिड़ो इतला जो आहे त सीएड़ थाणे जे हद में बि ॾिनो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेका आहे त हुनजी जेका अमर आहे उनखे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। हुनजे भाउ रायबली झतियाल वस वारनि खां पुलिस खां मदद जी अपील कई आहे त भाउ जी ॻोल्हा में मदद करण में असांजी मदद कई वञे। जी ठीकु आहे गुलाम मुस्तफ़ा, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।